दुनिया में वॾा 5 किंगडम आहिनि। किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाई, किंगडम प्लांटी, किंगडम एनिमल। किंगडम वॾे में वॾो यूनिट आहे। क्लासिफिकेशन ग्रुपिंग ऑफ ऑर्गेनिजम्स इनटू क्लासिस, जानवरनि जी दर्जाबंदी करणु या जानवरनि खे संदनि हिक जहिड़ा ई ख़ासियतुनि जे बुनियाद ते ग्रुपनि या क्लासनि में विरहाइण जो अमल। किंगडम क्लासिफिकेशन जो वॾे में वॾो हिकु आहे। पहिरियों किंगडम आहे किंगडम मोनेरा या किंगडम बैक्टीरिया या किंगडम प्रोकैरियोटा भी हिन किंगडम खे सॾियो वेंदो आहे। इन किंगडम जूं ख़ासियतूं, पहिरीं ॻाल्हि त इन किंगडम में कंहिं बि सेल में हक़ीक़ी न्यूक्लियस या मर्कज़ न हूंदो आहे ऐं ॿी ॻाल्हि इहा त इहे सभु जा सभु यूनिसेलुलर यानी हिकु सेल जा ठहियल हूंदा आहिनि। इन्हनि में सेल जी भिति मौजूदु हूंदी आहे ऐं इन्हनि जी रहाइश पाणी में बि रही सघनि था ऐं हवा में बि रही सघनि था, मिटीअ में बि रही सघनि था, ॿियनि जानवरनि ते बि रही सघनि था। इहे मतिलबु जिथे किथे रही सघनि था। इन्हनि जो मिसाल आहे बैक्टीरिया ऐं सियानो बैक्टीरिया। इहे ॿई जानदार किंगडम मोनेरा सां वास्तो रखनि था, जंहिंखे किंगडम प्रोकैरियोटा बि चइबो हो। ॿियो किंगडम आहे किंगडम अल्जी या ही असल में वॾो किंगडम नालो आहे किंगडम प्रोटिस्टा। किंगडम अल्जी जूं ख़ासियतूं कहिड़ियूं आहिनि? हीअ हिकु त यूनिसेलुलर बि हूंदा आहिनि ऐं मल्टी सेलुलर बि आहिनि ऐं इन्हनि जे सेल में सेल जी भिति या सेल वाल पिणु मौजूदु आहे ऐं इहे ख़ासि करे किंगडम अल्जी जुदा किंगडम न आहे, किंगडम प्रोटिस्टा आहे, पर 5 क्लास में ईअं लिखियलु आहे। हाणे इन्हनि जूं ख़ासियतूं, पहिरीं ॻाल्हि आहे त हिन में न्यूक्लियस मौजूदु हूंदो आहे। ॿी ॻाल्हि क्लोरोप्लास्ट मौजूदु हूंदो आहे ऐं हीअ फोटोसिंथेसिस यानी रोशनाई तरकीब वारो अमल या ज़ियाई अमल बि करे वेंदा आहिनि, छाकाणि त हिननि में क्लोरोफिल मौजूदु आहे। जंहिंमें बि क्लोरोफिल हूंदो उते फोटोसिंथेसिस थींदो। अल्जी रहंदा किथे आहिनि? ख़ासि करे अल्जी ताज़े पाणी में रहंदा आहिनि, जंहिंखे पाण सिंधी में सेंवर चवंदा आहियूं। सावा हूंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं हिन जो मिसाल आहे कटलेरिया, उल्वा ऐं वोलवॉक्स। टियों नंबर किंगडम आहे किंगडम फंजाई, जंहिंखे किंगडम फंजी या किंगडम फंगाई बि पढ़िबो आहे। ही किंगडम हिन जूं ख़ासियतूं ही आहिनि। पहिरीं ॻाल्हि आहे त ही मल्टी सेलुलर हूंदा आहिनि, तक़रीबन सभु मल्टी सेलुलर आहिनि ऐं हिननि में सेल जी भिति मौजूदु हूंदी आहे। हिननि में क्लोरोप्लास्ट या क्लोरोफिल यानी साओ मादो मौजूदु कोन हूंदो आहे, जंहिंजे करे साए मादे न हुजण जे करे ही पंहिंजो खाधो पाण कोन ठाहे सघंदा आहिनि। खाधो या त ही एब्जॉर्प्टिव आहिनि यानी खाधे खे चूसींदा आहिनि, या हे उते फुटंदा आहिनि जिथे गंद किचिरो हूंदो आहे, तंहिंजे करे इहे जानवरनि या ॿूटनि जा गंद मोवल जुज़ा या पार्टिकल्स खाई पंहिंजो गुज़रान कंदा आहिनि, यानी ही गंदखोर हूंदा आहिनि। चोथों किंगडम आहे किंगडम प्लांट। किंगडम प्लांटी सभु जा सभु मल्टी सेलुलर आहिनि। हिननि में न्यूक्लियस बि मौजूदु हूंदो आहे, सेल जी भिति बि मौजूदु आहे, क्लोरोफिल या क्लोरोप्लास्ट यानी साओ मादो इहो बि ॿूटनि में मौजूदु हूंदो आहे। इहे ॿूटनि जूं वॾियूं अहम ख़ासियतूं आहिनि। ॿूटा पंहिंजो खाधो पाण ठाहे सघनि था, छाजे करे त ॿूटनि में क्लोरोफिल या क्लोरोप्लास्ट मौजूदु आहे। ॿूटनि जे खाधे ठाहिण वारे अमल खे फोटोसिंथेसिस रोशनाई तरकीब वारो अमल या इन खे ज़ियाई अमल बि चइबो आहे, उहो करे सघनि था। ॿूटनि जा अहम हिसा या अहम उज़वा आहिनि पाड़, थुड़, पन, गुल। इहे ॿूटनि जा 4 अहम उज़वा आहिनि। पाड़ पाणी चूसींदी आहे, थुड़ पाणी पहुचाईंदो आहे, पन खाधो ठाहींदो आहे, गुल जेको आहे ॿूटे जो ॿिज ठाहींदो आहे। इन्हनि जा मेजर कम इहे आहिनि। आख़िरी 5हों किंगडम आहे किंगडम एनिमलिया या एनिमल्स। हिननि जूं ख़ासियतूं आहिनि, सभु जा सभु मल्टी सेलुलर आहिनि। कंहिं बि हिकिड़े में बि सेल जी भिति कोन्हे, कंहिं में बि क्लोरोफिल या क्लोरोप्लास्ट कोन हूंदो आहे। इहे जेको आहे पंहिंजो खाधो पाण न ठाहे सघंदा आहिनि ऐं इहे चुरपुर करे सघंदा आहिनि। जनरल या MCQs यादि करे छॾियो। सेल जी भिति कंहिं कंहिं में मौजूदु आहे? बैक्टीरिया में मौजूदु हूंदी आहे, प्लांट्स में मौजूदु हूंदी आहे, अल्जी में मौजूदु हूंदी आहे ऐं फंजी में मौजूदु हूंदी आहे। इहे 4 जेके आहिनि जानदार, इन्हनि में सेल जी भिति मौजूदु हूंदी आहे। इहो MCQs यादि करे छॾियो। सेल वाल जानवरनि में मौजूदु कोन्हे, न्यूक्लियस बैक्टीरिया में मौजूदु कोन्हे।
क्लोरोफिल कंहिं में मौजूदु आहे? क्लोरोफिल अलजी में मौजूदु हूंदो आहे, ॿूटनि में मौजूदु हूंदो आहे ऐं कुझु बैक्टीरिया आहिनि जीअं सियानो बैक्टीरिया क्लोरोफिल जहिड़ो पिगमेंट उन्हनि में बि मौजूदु हूंदो आहे। हाणे फोटोसिंथेसिस केरु करे सघनि था? प्लांट, अलजी ऐं बैक्टीरिया। यूनिसेलुलर यानी हिकु सेल जा ठहियल दुनिया में जानदार कहिड़ा आहिनि? बैक्टीरिया ऐं प्रोटिस्टा तक़रीबन उन में हिकु सेल वारा बि आहिनि ऐं घण घरड़ाई बि आहिनि, ऐं अलजी बि कुझु हिकु सेल वारी बि आहे ऐं घणनि सेलनि वारी